हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताबुन कयो आहे सबसे मजबूत, सबसे जानदार। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर तरफ़ां मुग़वी पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ ॾिनल मोहलत ख़त्म। शिकारपुर पुलिस कोट शाहू थाणे जे SHO समेत ॿियनि एहलकारनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम। वाक़िए जो केस दाख़िल थियण बावजूदि ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू न थी सघियो। धाड़ियल पंहिंजे साथी महर बडाणी जी आज़ादी ताईं मुग़वी एहलकारनि खे आज़ाद न करण ते बज़िद। सिंध सरकार तरफ़ां मोटरसाइकिलनि ऐं कारुनि में ट्रैकर लाज़मी करार ॾियण जी हिदायत। सिंध जे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर जी सदारत हेठि अमन अमान बाबति आला सतही इजलास करू सेक्रेटरी जी ख़ासि एपेक्स कमेटी जे इजलास ते अमल बाबति ब्रीफिंग। गैर क़ानूनी पड़ेनि जी नेकाली लाइ कॉम्बिंग ऑपरेशन शुरू करण जी हिदायत। प्रोसिक्यूटर जनरल खे गैर क़ानूनी पड़ेनि जा केस उकलाइण जो हुकुम। इसराइल तरफ़ां 11 लख फ़लस्तीनियुनि खे गज़ा जी पटी ख़ाली करण लाइ 24 कलाकनि जो अल्टीमेटम। इसराइली फ़ौज जी बमबारी सबबि शहीद फ़लस्तीनियुनि जो अंक 1570 थी वियो। 7000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। हमास जे हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग बि 1300 खां वधी वियो। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त आम शहरी संदनि दुश्मन नाहिनि। हमास जे वेढ़ाकनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। ईरान इसराइल खे गज़ा ते हमला बंदि न करण जी सूरत में जंग जी धमकी ॾेई छॾी। ईरानी पड़ेही वज़ीर जो चवणु आहे त इसराइल गज़ा ते हमला बंदि न कया त जंग में नओं महाज़ खुली सघे थो। सियालकोट में मस्जिद ते हमलो कंदड़ दहशतगर्द गिरफ़्तार। आईजी पंजाब उस्मान अनवर जो चवणु आहे त पाकिस्तान में दहशतगर्दनि कार्रवाई कई आहे। दहशतगर्दनि खे परॾे मां मदद ॾिनी पई वञे। कानून लागू कंदड़ इदारनि जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कंदड़ जवाबदारनि जो पतो लॻायो आहे। कंदकोट भरिसां ॻोठ मोहम्मद सलाह सुंदराणी में सावंद ऐं सुंदराणी बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। मारिजी वियल अब्दुल रज़ाक सुंदराणी जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरनि जी हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। इलाइक़े में ॾहका। मांझंदवासी नींगर जे क़त्ल में मुलविस जवाबदार मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। CIA जामशोरो नींगर जे क़ातिल जे इतलाह ते खाणोट वेझो छापो हयो त जवाबदार फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में कामरान उर्फ़ कामूरिन मारिजी वियो। हथियार हथ। थरकोल ब्लॉक 2 में पुलिस राह नमूने फोत थियल पोरियत जे वारसनि जो ॿिए ॾिहाड़े बि लाश वसूल करण खां इनकार। विरदारे मल जो मढ़ पोस्टमार्टम थियण बावजूदि केतिरनि ई कलाकनि खां अस्पताल में पियल। वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। पुलिस पुट खे नौकरी लाइ घुराईंदड़नि ते केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई, पर हाणे ॿधण लाइ तयार न आहिनि। कोटड़ी में पानी जे खोटे टैंकर माफिया ख़िलाफ़ शहरनि जो प्यादल मार्च ऐं धरणो। शहरनि जो चवणु आहे त शहर में पीअण जे पाणी जी खोट जा ज़िम्मेवार DC, म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन ऐं ॿिया आहिनि। हिंगोरजा में फुटियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते केस दाख़िल। हिंगोरजा पुलिस आबादगारनि कलम धरणी समेत 100 माण्हुनि ख़िलाफ़ धरणे जो केस दाख़िल करे छॾियो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड ऐं बांग्लादेश जी टीमुनि में मुक़ाबलो थी रहियो आहे।